फिदा ढकण साहब, अयूब खोतो साहब, सरदार नदाकत, अदी हुसना कुरैशी साहबा, युनुस महर ऐं बख्शण बहिराणी लाॾो नालो इन करे वठणु खपे त केॾो कमाल जो माण्हू आहे जो सॼे सिस्टम ते कीअं पंहिंजे फ़न हुनर ऐं कमालियत सां कंट्रोल करे पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदो थो रहे। बख्शण ॻाल्हि कई इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। आउं बिल्कुलु इंतिहाई हिकिड़े हेठि क्लास जे ग़रीब ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ माण्हू आहियां, जिते शायदि 3 वेला कहाणीअ सां ॿुधा जॾहिं जवान थिया आहियूं 2 वेलनि जो तसवुरु कोन हूंदो। उन खां पोइ सियासत कई थी, पढ़ाई कई थी, ऐं जॾहिं मुंहिंजो किताबु लिखियो जंहिंजो साईं ज़िक्र कयो, उन में कोशिशि तमामु घणी कई अथमि त कंहिंसां हसद न कयां, कंहिंजी वॾाई बयानु न कयां ऐं सचाई खे न लिकायां। पर पोइ बि इंसानु आहे जीअं साईं जो कई शयूं रहिजी वियूं आहिनि, उहे शयूं ईंदियूं ऐं तक़रीबन तमामु जल्दी ईंदियूं। इहा हिकिड़ी सिंध जी तारीख़ आहे जेका असांजे दौर जी हुन में लिखी आहे, अञा लिखां पियो ऐं उहा बि शायदि जल्दी अची वेंदी हली। पर मां हिन मौक़े ते तमामु घणो टाइम थी वियो आहे। मां हिते सॼो ज़िक्र थियो एकता अख़बार जो। अहम जेको शोबो एकता जो सो आहे एकता टीवी, जंहिं ते दोस्तनि घटि ॻाल्हायो आहे त असांजे सिंधी माण्हुनि जे हक़ जो आवाज़ु उर्दू में अचे ऐं उर्दू दान ऐं उर्दू ॿोली जेकी आहे पाकिस्तान जी इंटरनेशनल ॿोली आहे, पाकिस्तान जी क़ौमी ॿोली आहे ऐं दुनिया जी इंटरनेशनल ॿोली आहे, उते असांजे आवाज़ु पहुचाइण जो पहिरियों जेको सहरो आहे सो एकता टीवी ऐं जंहिंजे लाइ महबूब आबादी खे मुबारक थो ॾियां। ऐं जॾहिं मूंखे ख़बर पई त जावेद महर साहब एकता अख़बार जी एडिटर जी चार्ज संभाली आहे, उन खां पोइ पक थी त हाणे इहा अख़बार वधी वॾे अख़बार जे बराबरि में बीहंदी ऐं उन बीहणु शुरू कयो आहे। ऐं तव्हांखे मां ॿी ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजो महबूब सां घणियूं किचड़नि एकता अख़बार नफ़े में कान थी वञे, एकता अख़बार नुक़सान में हली रही आहे ऐं सबबु सिर्फ़ु हुनजो इहो आहे त उहो नुक़सानु बर्दाश्त करे मां हितां जे पंहिंजे माण्हुनि जो आवाज़ु आला एवन ते ॿुधायां। तव्हांजी सभिनी जी वॾी वॾी